तालीम हासिल करण को एब न आहे ऐं नई तालीम हासिल करण जो मक़सदु नौकरी आहे। पोइ तालीम हासिल छो कजे, इहो हिकु वॾो सुवालु आहे। असांजो मुआशिरो जिन अज़ियतुनि ऐं तकलीफ़ुनि मां गुज़रंदो पंहिंजे औलाद खे कंहिं सुठी नौकरी या वॾो ऑफिसर बणजण जा ख़्वाब पंहिंजे सीने में समाए रखिया हुआ, उहे हिकु वज़ीर पंहिंजनि लफ़्ज़नि सां किचिरे जे कंहिं ढेर में दफ़न करे छॾिया। सिंध जे हिकु वज़ीर न सिर्फ़ु नौजवाननि पर उन्हनि वालिदनि जी दिलि आज़ारी कई आहे जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी चणनि जी रेड़ी हलाए गुज़ारे छॾी, फ़क़ति इन लाइ त जेके पाण कुझु न करे सघिया पर औलाद जे बहितर मुस्तक़बिल लाइ चणा खपाए तकलीफ़ूं काटे हुन खे को सुठो ऑफिसर बणाए सघनि। हिकु अरसे खां असांजे नौजवाननि सां वेसा घातियूं थींदियूं रहियूं आहिनि। पोइ उहे NTS 2013 जी मेरिट टेस्ट हुजे जंहिंमें मेरिट जी लताड़ कंदे पैसनि एवज़ नौकरियूं खपायूं वयूं हुजनि, या वरी 33 खां 39 मार्कुनि जी ॿिटी पॉलिसी हुजे जंहिंमें पंहिंजा नवाज़िया विया हुजनि, या वरी 5 खां 15 ग्रेड वारनि सां कयल नाइंसाफ़ियूं हुजनि जिन में चालान जा पैसा कंहिं ग़रीब जे पीउ ॻोठ जे वॾेरे खां व्याज तौरु वठी पंहिंजे मासूम पुट या धीउ खे इहो चई ॾिना हुजनि त हिन वारे असांजी दुआ ज़रूरु अघामंदी। पर अफ़सोस जो अॼु बि उन्हनि जी दर्द कथा जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुची नाहे सघियो। वक़्तु जीअं जीअं तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे तीअं तीअं सिंध धरतीअ जी ज़रात पंहिंजी हैसियत विञाईंदी पई वञे। इहो ई सबबु आहे त असांजा नौजवान तालीम हासिल करे नौकरी करणु चाहिनि था ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे सफ़र खे जारी रखणु चाहिनि था, पर जॾहिं संदनि जी तालीम खे नाकारा चई धिकारे छॾिजे त उते मायूसी जनम वठंदी आहे ऐं मायूसीअ खां पोइ ज़िंदगी बोझ लॻंदी आहे ऐं उन खां पोइ जीवन जो सफ़र ख़ामोश थी वेंदो आहे ऐं ख़ामोशी ज़हर जो प्यालो बणिजी हर रोज़ु पीअणो पवंदो आहे। जिते असांजी नसलनि जी हौसला अफ़ज़ाई करणु खपे, हुनखे दिलासो ऐं सहारो ॾियणु घुरिजे, उते उन्हनि खे मायूस करणु न सिर्फ़ु नसलनि खे ख़तमु करणु पर उन्हनि खे गुमराही जी तरफ़ धिकणु आहे। अॼु जिते दुनिया हिकु अहिड़े हिसे में दाख़िल थी वई आहे जंहिंमें घर वेठे माण्हू किरोड़े रुपयनि जो बिज़नेस करे पंहिंजे वालिदनि जा अणपूरा ख़्वाब पूरा कनि था, उते असांजी सिंध जो हिसो कंहिं बि खाने में नज़र नथो अचे, छो त उन में सरकार जो वॾो किरदारु हूंदो आहे ऐं सरकार खे उहे ज़रिया पैदा करणा पवंदा आहिनि जिन में प्यार मोहबत भाईचारो कम्युनिकेशन हुजे, जिते सलाहियत रखंदड़ शख़्स जी सलाहियतुनि खे हथी वठराए दुनिया अॻियां पेश कजे ऐं दुनिया खे ॿुधाइजे त सिंध धरतीअ ते बि उहे जोधा जवान आहिनि जेके पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतुनि सां मालामाल आहिनि, पर हिते उन जी उबतड़ आहे ऐं असां पंहिंजे ई नौजवाननि खे इहो चई पुठिते धिकारे छॾियूं था त तूं क़ाबिल न आहीं। जिते हौसला अफ़ज़ाई प्यार मोहबत भाईचारे ऐं कम्युनिकेशन सां कमु थिए, उते सरकार उहो कमु चमाटुनि लठियुनि सां करणु चाहे थी ऐं पंहिंजा हक़ हासिल करण लाइ बुलंद कयल आवाज़ खे दॿाइण जी नाकाम कोशिश करे थी। इहे साॻिया ई हुक्मरान इलेक्शन जे वक़्तु उन दरवाज़े ते पंहिंजो नकु रगड़ींदा आहिनि जिन सां खेसि दिली नफ़रत हूंदी आहे, त पोइ पंहिंजो हक़ घुरण ते उन्हनि सां कम्युनिकेशन करणु छो पसंदि आहिनि कंदा। उन मां इहो ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त संदनि जी दिलनि में मुनाफ़िक़त भरियल हूंदी आहे ऐं पोइ उहा मुनाफ़िक़त वक़्त ते उभरी साम्हूं ईंदी आहे। असांजी सिंध धरती सदियुनि खां ज़ालिमनि जाबरनि धोखेबाज़नि सां वढ़ंदी रही आहे। कंहिं वक़्त में इहा जंग तलवारनि तीरनि ऐं बंदूकुनि सां थींदी हुई जंहिं सां दुश्मन जा लाश केराया वेंदा हुआ, पर अॼु वारी जंग उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे। अॼु जो सिंधी को बि हथियार खणणु नथो चाहे, उन ई करे ई अॼु जे नौजवान तालीम जो सहारो वरितो आहे ऐं उन ई हथियार जे एवज़ दुनिया सां विढ़णु चाहे थो, पर अफ़सोस जो असांजा हुक्मरान उन खे का बि हथी ॾियण में मुकमिल तरह सां लवाए रहिया आहिनि। पर असांजे नौजवाननि खे घुरिजे त पंहिंजी तालीम खे ॿिटी महिनत सां जारी रखी हुक्मराननि खे ॿुधाइनि त सिंध जो शऊर मूं वटि आहे बल्कि जाॻियो आहे। हीउ वक़्तु सोशल मीडिया जो वक़्तु आहे ऐं असांजी बासलाहियत नौजवाननि खे घुरिजे त पंहिंजूं सलाहियतूं तख़लीक़ूं सोशल मीडिया ते रखनि। मां ॼाणा थो त संदनि जी तख़लीक़ ई पहिरियां एतिरी घणी सपोर्ट न मिलंदी, पर हू ख़ुदा ते भरोसो करे महिनत कंदा रहंदा त हिकु ॾींहुं दुनिया खे मञण ते मजबूर करे छॾींदा त तव्हां क़ाबिल ऐं बासलाहियत शख़्स आहियो, छो त कोशिश कामयाबी जी कुंजी आहे।